नाज़रीन, सिंधड़ीअ में बोर मुतासिरन में राशन विरहायो वियो। तफ़सील शाहजहान शर्जी ने रिपोर्ट में। सिंधड़ी तालुके जे यूनियन काउंसिल गिरोड शरीफ में ॻोठ मंगन हालेपोटो में अॻूणे यूनियन काउंसिल चेयरमैन मोहम्मद असलम हालेपोटो कमरदीन हालेपोटो पारां बरसात मुतासिर माण्हुनि में 800 राशन बैग विरहाया विया। बरसात मुतासिर माण्हुनि जे एहतिजाज बाबति ज़िले इंतज़ामिया पारां 800 राशन बैग ॾिना विया, जेके 800 ॿोॾ मुतासिर माण्हुनि में विरहाया विया। उन मौक़े ते अॻूणे यूनियन काउंसिल चेयरमैन मोहम्मद असलम हालेपोटो कमरदीन हालेपोटो ऐं ॿियनि चयो त यूनियन काउंसिल गिरोड शरीफ जे बरसात मुतासिरनि खे नज़रअंदाज कयो वियो, जंहिं करे हितां जे माण्हुनि सख़्तु एहतिजाज कयो, जंहिं बाद ज़िले इंतज़ामिया पारां 800 राशन बैग मोकिलिया विया, जेके नाकाफ़ी आहिनि। उन मौक़े ते हिननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उन खां पोइ असांखे 2000 कटनि जो हो, पोइ हुन में असांखे 800 कटा ॾिना। असांजी हिते यूसी मुकमल तरह तव्हां ॾिठो आहे त ॿुॾी वई आहे, पर को बि हिते इमदादी प्रोग्राम शुरू न थियो। हीअ वॾेरे मंगन हालेपोटे ऐं सिंध गवर्नमेंट जी महिरबानी आहे, जंहिं असांखे हीअ राशन 800 बैग ॾिना। असांखे का इमदाद कोन मिली। इहा मंगन अॼु चई वेठियूं आहियूं, अञा आसरे ते चए थो ॾींदोसीं, ॿियो असां कंहिं कोन ॾिनी आहे। का भी मदद हाण कोन थी। हाण चंदा कटो कटो इमदादी मिलियो, ॿ मच्छरदानी मिलियो, अधु करे ॿ ॼणनि खे कटो हिकिड़ो। घर जा 5-5 माण्हू आहिनि, पर उनखे पूरत नथी थी सघे, पर मजबूरी सां हिकु 2 मुआरियूं ॾियूं था त 2 बैग ॾियूं था। अहिड़े तरीक़े सां करे उन घर खे असीं कोशिशि करे महिनत करण जी। जेका यूसी गिरोड शरीफ आहे, तमामु घणो हिन में नुक़सानु थियो आहे, माण्हू बेघर थिया आहिनि। सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां कुझु बि हिते इमदाद न थियो आहे, ऐं जेके यूएन जे तरफ़ां कुझु इमदादी कार्रवायूं थियूं हुयूं ॿियनि यूसेस में, ऐं उन हिसाब सां ॿिए पासे थियूं, पर असां वटि न थियूं हिते यूसी गिरोड में। ऐं हीउ एहतिजाज कयो आहे, हिकिड़ो वॾो धरणो आयो हो DC ऑफिस जे अॻियां। उन खां पोइ ही माना मजबूरन उन्हनि 800 बैग ॾिना आहिनि हिते। का शइ कोन निकिती, अञा गोॾे खां मथे चेर जेतिरो पाणी बीठो, मशीनूं हलनि पियूं, कुझु ई कोन थी। हीअ अधे मगन हालेपोटे कई आहे, 2 ॼणनि खे हिकिड़ो कटो, ॿी असांखे का शइ कोन मिली आहे। भाउ ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे घुर्जे त बरसात सबबि मुतासिर थींदड़ ख़ानदाननि जी फौरी तौर वाहर करे खेनि खाधे पीते जो सामान मुहैया करे ॾिनो वञे, ऐं बरसात सबबि थियल नुक़सान जो फौरी तौर अज़ालो कयो वञे। शाहजहान शर, आवाज़ TV न्यूज़।